SHO साहब, यो मुंहिंजो माण्हू आहे। हा ठीकु आहे, मुंहिंजो ख़्यालु रखिजो। ठीकु आहे? ठीकु आहे, मां सुभाणे पोइ ॻाल्हि कंदुसि। अल्लाह हाफ़िज़। हाणे कहिड़ी ॻाल्हि जो इंतज़ारु था कयो तव्हां? सुफ़िया बि वापसि हली वई, यामीन ख़ान जूं दिलि जूं मुरादूं पूरियूं थी वयूं, बाक़ी बचो छा आहे? कुझु न। त पोइ तव्हां ॻाल्हायो न यामीन ख़ान सां, हाणे त हुनजी धीअ जी पढ़ाई बि पूरी थियण वारी आहे। ठीकु आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में ॻाल्हाईंदसि हुन सां। हाणे इन मामले में देरि न कयो, किथे हू फिरी न वञे। फिरी कीअं वेंदो? ज़बान ॾिनी आहे हुन, ईअं पंहिंजी धीअ खे गार ॾींदो छा? कहिड़ी ख़बर, 3 दफ़ा त पहिरियां रिश्ते ॾियण खां इनकार करे चुको आहे। पहिरां जी ॻाल्हि ॿी हुई, हाणे वाइदो कयो अथई पंहिंजी धीअ शैला जो रिश्तो असांजे पुटु अमजद सां कराईंदो। आख़िर एॾो वॾो एहसान कयो आहे असां मथे, असां विच में न हुजूं हा त तुंहिंजो भाउ दिलनवाज़ ख़ान पंहिंजी धीअ जो निकाह ॾींहर यामीन ख़ान सां कराया छा? ही त तुंहिंजी ऐं मुंहिंजी कोशिश जो नतीजो आहे। सूफिया वापसि हुनखे मिली वई, पर यामीन ख़ान कहिड़ी नियत जो आहे इहा त तव्हांखे बि ख़बर आहे। हुनखे कंहिंजी महिरबानी कुझु अरसे खां पोइ यादि नाहे रहंदी। रहंदी यादि, तूं दिलि जाए कर। सुभाणे या परीहं ॻाल्हाईंदसि हुन सां। ठीकु आहे, जेको तव्हां बहितर सम्झो। हाणे हलो, मां मानी लॻाए छॾी आहे, हली मानी खाओ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।